बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाईरो, मुझे पीर जे दरजा पांधियड़ो। हर महीने वांगुर हिन महीने में भी अज असां पंहिंजे पीर जे दर तां वंड वठण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। ऐं अॼोको जेको वंड मिलंदो उहो ख़ास मदीने वारे जे तरफ़ां वंड आहे। छो जो पाण ताज़ा मदीने मां आया आहिनि ऐं अची दिलबर आबाद वारनि खे रंग लगाइण आया आहिनि। इंशाअल्लाह मोहब्बत सां वेहंदासीं, इश्क ऐं उल्फत वारी दिल हाज़िर करे वेहंदासीं। पीरे कामिल जी, शेखे कामिल जी निगाह थींदी त रुॻो झोल न बल्कि सीना बि फैज़ सां भरपूर करे मोटंदासीं। वरी बि चओ सुभान अल्लाह। छो अल्लाह वारनि जे दर ते जेको ईंदो ख़ाली आ, पर जॾहिं मोटंदो आ वलियनि जे दरबार तां थी पंहिंजे घर पंहिंजे वतन वापस मोटंदो आ। ख़ाली न मोटंदो आ बल्कि अल्लाह वारा उनखे कुझु ॾेई पोइ पंहिंजे दर तां मोटाईंदा आहिनि। वरी बि चओ सुभान अल्लाह। माण्हू पंहिंजे मुंहुं इबादतूं करे, रियाज़तूं करे, ज़िक्र करे, नवाफ़िल अदा करे, पर तेसी ताईं अल्लाह न मिलंदुसि जैसी ताईं कामिल जे कठ न लगंदो। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, ये अल्लाह वादे हैं जो अल्लाह से मिला देते हैं। और ये जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सभी शौक सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे वलियन जी दरबार ते जेको ईंदो आहे, अल्लाह जो वली जॾहिं उन ते नज़र कंदो आहे त उन जी तकदीर बदलाए छॾींदो आहे। ख़ुदा जे वलियन जा आस्ताना के आम आस्ताना नाहिनि। अल्लाह जा वली रात जे पोएं पहर ते बिस्तर के छॾे मुसल्ले के आबाद कंदा आहिनि, ॻोढ़ा ॻाड़ींदा आहिनि। उहे पंहिंजे लाइ न बल्कि पंहिंजे आस्थाना ते अचण वारनि जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। मौला ए मौला करीम, दिलबर आबाद में मुंहिंजा गुलाम ईंदा, मूंसां मोहब्बत रखण वारा ईंदा। ए मौला उन्हनि गुलामनि जी तोखे पारता। ए मौला करीम, बीमार ईंदा आहिनि तो उन्हनि खे शिफ़ा अता कजा। ए मुंहिंजा मौला बेरोज़गार मुंहिंजे आस्थाने दिलबर आबाद शरीफ़ ईंदा आहिनि, उन्हनि खे हिलाल रोज़गार अता कजा। ए मुंहिंजा मौला बे औलाद मुंहिंजे दर ते ईंदा आहिनि, घरां निकिरंदा आहिनि, दिलबर आबाद वञूं था। पीरे कामिल जी निगाह थींदी, उन जे दुआउनि में शामिल थींदासीं। इंशाअल्लाह बेरोज़गार आहियूं त रोज़गार मिली वेंदो। रोज़ी में तंगी आहे त
तंगी दूर थी वेंदी बे औलाद आयो त साले औलाद मिली वेंदो जॾहिं वली हथ खणंदा आहिनि रब उन्हनि जे दुआउनि खे क़बूल कंदो आहे रब उन्हनि जे हथनि खे ख़ाली न मोटाईंदो आहे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी ये अल्लाह वाले देते हैं सब कुछ मगर इनसे लेने को चाहिए तब कुछ ओ फिर आबाद में अचण वारा इन आस्थाने ते आयो आई इंशाअल्लाह तुझे उम्मीदूं पूरियूं थी वेंदियूं अल्लाह ताला मुझे पीर खे अहिड़ो शान अता कयो आहे जो मुरीदन खे त नवाज़ींदो आहे पर जेके मुरीद न आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे निगाह करम सां नवाज़ींदो आहे पंहिंजनि सां त प्यार कंदो आहे पर जेके परावा ईंदा आहिनि उन्हनि खे बि प्यार ॾींदो आहे पंहिंजनि सां त मोहबत उल्फत रखंदो आहे मञण वारनि सां त मोहबत रखंदो आहे पर जेके न मञण वारा आहिनि मुंहिंजो पीर दिलबर सोणो उन्हनि खे बि पंहिंजे दुआउनि में यादि कंदो आहे लजपाल नबी जी जेका उम्मत आहे मुंहिंजो सोणो मुर्शिद करीम आका जी सारी उम्मत खे पंहिंजे दुआउनि में यादि कंदो आहे वरी चओ सुभान अल्लाह पोइ अहिड़े मुर्शिद जे दर ते अचिजे कि न एड़े मुर्शिद सां मोहब्बत रखजे कि न एड़े दिलबर सां लो लाइजे कि न जेको अल्लाह वारनि सां मोहब्बत रखंदो आहे अल्लाह उन्हे खे रंग लाए छॾींदो आहे अल्लाह वारनि जी दरबार ते अचण या वलियन जी सुन्नत आहे हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह ख्वाजा मोहम्मद जमा लौरी वारे लाल साहब जे खलीफे सां गॾिजी मिलण जे लाइ विया जॾहिं पाण दरबार जे ॿाहिरां पहुता त खलीफे खे मोकिलियाऊं त पुट वञ ॾिसी आ जे साईं जन फारिग हुजनि त हली मुलाक़ात कजे खलीफो साहब अंदर वियो आहे ॾिसे त ख्वाजा साहब जो गर्दन मुबारक हेठि झुकियो पियो आहे ॾिसी मोटी आयो आहे अर्ज़ करे तो क़िबला ख्वाजा साहब त मसरूफ़ आहिनि कंधे हेठि कयो वेठा आहिनि पाण फरमाइनि था पुट अल्लाह वारा इन मशगूली खां क़यामत ताईं फारिग न थींदा हलो त हली अल्लाह वारनि सां मिलजे हलो त अल्लाह वारे जो दीदार कजे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह ओ मिलाइन जे की मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि मिलाइन जे की मदनीअ सां ख़ुदा वारा अञा आहिनि हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिनमल ख्वाजा मोहम्मद जमा ते नज़र विझनि था साईं जन जो गर्दन मुबारक हेठि आहे शाह अब्दुल लतीफ जी ज़बान मजा अल्फाज निकरनि था सामी सफ़र हलिया अल्लाह को जींदी उनरी ख्वाजा साहब पंहिंजो गर्दन मुबारक मथे खणी निहारे सोने लतीफ ने फरमाइनि था कीन आही कीनती अल्लाह बनी कीन कमाए लाजा पालोक जा लासी सब लहराए तेहा पे सलजाए कुछ फिरा जी गालड़ी भिटाई सोने सरकार फरमायो सोने लतीफ फरमायो त कलम वही वियो अल्लाह सर तू के सुहाग ले
न पहुंचे पाओ हर के दिया चुकजा कलम वाइयो ख्वाजा साहब जवाब में फरमायो ओ लतीफ इए ना है इए चो त वेह वनी वट तने अल्लाह कलम दुनिया जे हाथ में मेरे अंग अगिया वारे पियो लिखन पन्नो सो वारिन जमे पसर थिए तुरिय जो वरी चो सुभान अल्लाह ओ तेरी प्यारा अल्लाह वारन वट ईंदासी त इंशाअल्लाह इनन जे सदके अल्लाह असांजा गुनाह बख्शे माफ करे छॾींदो जॾहिं रब जी रहमत अल्लाह वारन जे मथां वसंदी त इंशाअल्लाह इनन जे सदके असांजे मथां बि कुझु कड़ा वसी पवंदा उन रब जी रहमत जे सदके रब असांजा गुनाह बख्शे माफ करे छॾींदो अल्लाह ताला जे पाक कलाम जा फकीर कुछ अल्फाज तिलावत कया उनमें रब्बुल आलमीन फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन ए ईमान वारो अल्लाह का आई कद गुजारो सच्चन बानन सा कुरान में तालीमात सच्चन बानन सा गुजारो अल्लाह वारन जे कद लगो ओ प्री प्यारा पूरी सिंध घुम दे हर जाए ते तोखे भली नजर इंदा पर खुदा जी इज्जत जो कसम जे मुस्तफा करीम जो खास प्यार खास मोहब्बत खास उल्फत दिसद तोखे दिल बरसाई साथ में नजर इंदी तोखे दिल बरसाई दे तुझी जने नजर पवंदी तोखे हर तरीको सुन्नत मुस्तफा रो नजर इंदो वरी बचो सुभान अल्लाह तॾहिं त चवंदा आहियूं न दिल जो आ दिलदार मातली वारो साईं मन जो आ मन ठार मातली वारो साईं दिल जो आ दिलदार मातली वारो साईं अखड़िन जो आ ठार मातली वारो साईं अल्लाह ताला असां खे मुर्शिद करीम जी सच्ची मोहब्बत ऐं उल्फत नसीब फरमाए हिन दर ते असां हिन दर ते जियूं हिन दर ते ई मौत नसीब थिए अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।